अल ख़िदमत फाउंडेशन मटियारी पारां न्यू सईदाबाद जे समाजी तंज़ीमुनि सां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी न्यू सईदाबाद में हिकु ॾींहं जे मोबाइल मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे 250 मरीज़नि जो मुआइनो इदारे जे डॉक्टरनि करमुल्ला, अब्दुल रशीद, मोहम्मद सादिक, हबीबुल्ला भुट्टो ऐं रताब कयो। संदन मुख़्तलिफ़ बीमारियुनि हेपाटाइटिस बी ऐं सी, मलेरिया ऐं डेंगी वायरस जूं टेस्टूं मुफ़्त कयूं वयूं ऐं खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टरनि ॿुधायो त असां हिन कैंप में 250 मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो कयो आहे ऐं खेनि मुफ़्त दवाउनि सां गॾु मुफ़्त टेस्टूं पिणु कयूं आहिनि। इन मौक़े ते हुननि चयो त इंसानियत जी ख़िदमत करण सां दिलि खे सुकून मिले थो। इन मौक़े ते यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन जी टीम जे अॻवाननि सिकंदर अली, हकीम सईद राजपूत, असलम राजपूत, न्यू सईदाबाद शहर जे नौजवाननि मौलवी अजमल सल्फी ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं मरीज़नि जी ख़ातिर ख़्वाह कई। इन मौक़े ते तंज़ीमनि जे अॻवाननि अल ख़िदमत फाउंडेशन जे इन अमल खे साराह जोॻो करार ॾिनो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।